अमेरिका वारो मामिलो आहे हुन जेको कल्ह सॼो कयो इज़राइली पार्लियामेंट खे बि ॻाल्हाई, पोइ वरी इजिप्ट बि पहुतो, पोइ जीअं नवाज़ शहबाज शरीफ़ साहिबु ऐं जीअं हू ॻाल्हाए रहियो हो अगेन ट्रम्प वटि हिकिड़ा जेके हिकिड़ा नॉर्म्स हूंदा आहिनि, हिकिड़ा तरीक़ेकार हूंदा आहिनि। पुछतो ई किथे आहे प्राइम मिनिस्टर, हा अचो ॻाल्हायो, जेको मूंखे चओ पिया त वरी ॻाल्हायो, यार वरी चयो, ॾाढो सुठो ॻाल्हायो हुई। ऐं शहबाज शरीफ़ साहिबु त ही मतिलबु सॼे नेल्सन मंडेला ठाहे छॾियईं हुनखे, डोनाल्ड ट्रम्प खे। ही शख़्स आहे जेको ही करे रहियो आहे, गोल्डन वर्ड्स में ट्रम्प एॾी तारीफ़ अची ट्रम्प जी कई, पर हुन को ॿियो शरीफ़ माण्हू हुजे त फिकाई में वठी वञे, यार यार छा मूं एतिरो सुठो कमु कयो, ख़बर ई न आहे। पर डोनाल्ड ट्रम्प आहे, हू सम्झे, उहो एक्चुअली मञे थो त यार बसि हिन खां वधीक चई, बल्कि चई तव्हां हितां वांदो थिया त पोइ अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान जो बि जेको ही हले पियो झड़ो, इहो मूंखे निपटाइणो आहे। सो चौधरी आहे दुनिया जो। सो ऐं पोइ जीअं चई, पोइ वरी बाद में चई त इंडिया पाकिस्तान हाणे मामला त ठीकु कंदा, सही थो चए न शहबाज शरीफ़, चइबो आहे न, हे ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे बाबा हीअ थींदो, हा सही थो चओ न, हा सी, हा हा, त शहबाज बिल्कुलु प्राइम मिनिस्टर शहबाज, यस सर, यस सर। त हाणे ॻाल्हि इहा आहे त ही को जेके हिकिड़ा नॉर्म्स हूंदा आहिनि, हिकिड़ा जयकार हूंदा आहिनि, सो ट्रम्प साहिबु उनखां मुबरा आहे। सो शहबाज शरीफ़ साहिबु ऑन द राइट लाइन, हू बि चए पियो त अगरि माण्हू तारीफ़ करण सां ख़ुशि आहे, बसि सोलो कमु आहे, तूं अज़ीम आहे, तोखां वॾो जेको आहे हू अमन जो को हू न आहे, चैंपियन ई कोन्हे, तोखे नोबेल जो त ऐलान थी वियो आहे, मथे साल लेकिन हू चए तोखे आउं वरी चवां थो मिलणु खपे। त शहबाज शरीफ़ साहिबु या पाकिस्तान लाइ हीअ ॻाल्हि ठीकु आहे त हिकिड़ो माण्हू अगरि इन तारीफ़नि में ई ख़ुशि आहे, ठीकु थियो। हिकु हाणे जेको मुंहिंजे लाइ हैरान कुन ॻाल्हि आहे, हिन में को बि हैरान कुन ॻाल्हि न आहे, जेको ट्रम्प कयो उहो बि हैरान कुन न आहे, ऐं जेको शहबाज शरीफ़ साहिबु कयो उनमें बि एतिरी हैरानगी न आहे। हैरानगी आहे जेको चाइनीज़ फॉरेन ऑफिस ॻाल्हायो आहे, यानी चवण त हू जेको ब्रीफ केस वारो फोटो हो, जेको शहबाज शरीफ़ साहिबु ऐं फील्ड मार्शल हुते ट्रम्प खे ॾेखारीनि पिया, त सॼी दुनिया में हुनजो तस्वर इहो हो त हू रेयर मिनरल्स जेके पाकिस्तान मां निकिता आहिनि, निकिरनि था, उहे उन जा को सैम्पल्स आहिनि त कैसी ॾेखारियूं पिया, यानी हिकु तरह सां मार्केटिंग कयूं पिया पंहिंजी पाकिस्तान जी प्रोडक्ट्स जी। यानी अमेरिकन फर्म, ऐं इहे ॻाल्हियूं पढ़णियूं त अमेरिकन फर्म्स ईंदियूं हिते, हू रेयर मिनरल्स ते पंहिंजी इन्वेस्टमेंट्स कंदियूं। चाइनीज़ फॉरेन ऑफिस चए थी न, ही हिकु लोकल को पत्थर वठी आहे, क़ीमती पत्थर हुया जे लोकल। ही त अजीब ॻाल्हि हुई न, असांजी चाइनीज़ फॉरेन ऑफिस इहा ॻाल्हि कंदी कोन्हे। यस, पोइ वरी इहो चवणु माना पाकिस्तान असांखे पाकिस्तान खां इहा यकीन दहानी कराई वई आहे त को अहिड़ी ॻाल्हि न थींदी अमेरिका ऐं पाकिस्तान में तालुकात खे बहितर बनाइण में, जंहिंसां चाइना जा स्ट्रेटेजिक इंट्रस्ट मुतासिर थियनि। हाणे यानी स्ट्रेटेजिक इंट्रस्ट चाइना जा, ॾिसो न, अगरि चीदा ॻाल्हि करे वठूं, हे त को बेसिस ॾियण जी त ॻाल्हि थिए न पई, चीदा ॻाल्हि इहा आहे त अगरि ग्वादर जे भर में, या त मूं तव्हांखे उन चयो त ही अञा ऑफिशियल ख़बर ते, पर इहो तव्हां चाइनीज़ बि हिन जो ज़िक्र न कयो आहे, लेकिन इहो हिकिड़ो स्ट्रेटेजिक इंट्रस्ट मुतासिर थी सघे थो त अगरि पाकिस्तान हिननि खे अमेरिकन्स खे का पोर्ट ॾियनि हिते, या ख़ुदि रेयर मिनरल्स, या इवन अफगानिस्तान, न आउं पाकिस्तान जे अंदरि जी ॻाल्हि पियो कयां। रेयर मिनरल्स में बि ॻाल्हि इहा आहे त अगरि अमेरिका चाइना जे रेयर मिनरल्स जी मार्केट खे हिट करण लाइ कंट्रीब्यूटिंग फैक्टर थिए या अहिड़ो थिए, त पाकिस्तान ज़ाहिर सॼी दुनिया मां, ज़ाहिर चाइना जेतिरो त रेयर मिनरल पाकिस्तान कोन ॾेई सघंदो, पर त यानी पोइ ही त चाइना जे मुफ़ाद जे ख़िलाफ़ ॻाल्हि थी। ऐं अगरि हिते रेयर मिनरल्स लाइ उनजी कंपनीज़ अची लहंदियूं मादनियात लाइ, त हिननि ते शायदि चाइना जो बि को नज़र हुजे, ऑब्वियसली हूंदी। त इहा जेकी ॻाल्हि सॼी दुनिया पाकिस्तान में करे रही, त इट विल बी डिफिकल्ट कि अमेरिका ऐं चाइना जे मुफ़ादात खे साॻे वक़्त में पाकिस्तान बैलेंस करे हलाए। ट्रम्प साहिब जी तारीफ़ूं कबी उहो ख़ुशि थी वेंदो, पर चाइना त रुॻो हुश में ख़ुशि कोन थींदो। जी हा, उहो त डायरेक्ट टेंजिबल ॻाल्हियूं थींदियूं, त इन्वेस्टमेंट थियल आहे चाइना जी। ही हिकिड़ी अञा वक़्तु अचण सां शायदि हिन ते ॿियूं ॻाल्हियूं में निकिरंदियूं, ऐं इहो इम्पोर्टेंट ॻाल्हि हूंदी। ज़ाहिर चाइना थोरो आहे बि अहिड़ो मुल्क जेको ट्रस्ट बि ॾाढो घटि कंदो आहे, ऐं इहे मसइला थींदा आहिनि असां जॾहिं
चाइना ट्रस्ट त चए थो न 80 ऐं पाकिस्तान ते जेके सदाबहार असांजो हिक ॿिए ते मुश्किल वक़्तनि में असां हिक ॿिए ते निभायो आहे ऐं हीअं ताज़ो जंग में बि चाइना असां सां निभायो इंडिया जे हवाले सां। लेकिन ऐं अफ़गानिस्तान में हींअर असांखे चाइना जी वधीक ज़रूरत आहे, ऐं सम्झां थो अमेरिका खां। त पाकिस्तान चाइना खे ज़ाहिर आहे अनकंफर्टेबल न कंदो आहे, नाराज़ जो लफ़्ज़ इस्तेमालु न पियो कयां ऐं अनकंफर्टेबल जो लफ़्ज़ पियो इस्तेमालु कयां, छाकाणि त वी रिलाय मोर ऑन चाइना नाउ। ऐं सो ही ख़ालिद नज़ाया मोहम्मद हसन जत्री काज़ी अहमद जी जत्री साहब छा चवणु चाहींदा? या परवाह मुंहिंजो तो ख़याली काजी साहब खे सलाम। भला ही असांजे मुल्क में छा थो थिए, जेके 5 बाबू इस्लामाबाद वेठा आहिनि ऐं बाक़ी सियासतदान, मुल्क सो उन्हनि जो आहे छा? मुल्क त जेके पाकिस्तान जी 17 करोड़ आवाम आहे उन्हनि जो आहे। ऐं हीउ जेको कल्ह राति ज़ुल्म थियो, हीउ छा असांखे हुकुमरान खे अलाह जो ख़ौफ़ कोन्हे को? तेतिरो ज़ुल्म कर, कॾहिं गोलियूं हणणु आहिनि ऐं कंहिंखे जेको सो माना एतिरो ज़ुल्म ऐं वाइकी करणु था, हिनखे मरणो कोन्हे, हिनखे ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे। इहो त एतिरो ज़ुल्म त असां ज़िंदगी में न ॾिठो आहे न ॿुधो आहे। यार को हिकिड़ो पंहिंजो पुरअमन एहतिजाज करे थो त उन ते गोलियूं हलाइनि, इन्हनि जो आख़िर असरु छा थींदो? ऐं ॿियो मुंहिंजो सवाल आहे त हीअ भला असां हर रोज़ असांजा हुकुमरान चवनि था त असां गवर्नमेंट जेको तो ही हारी कार्ड में ॿोरी DAP 2 बोरियूं यूरिया ॾींदी, त उहो बहितर कोन्हे 5-6 हज़ार रुपया सब्सिडी ॾेई छॾे। हीअ त माण्हू मुख़्तियार करण जे पोयां वञनि था, तपेदारनि जे पोयां बाक़ो जो 5,000 ॾे, तुंहिंजो खातो हीअं आहे। इहे रुली रुली आख़िर चंद माण्हुनि खे मिलनि था, उहो मिलंदो कोन। इहे 400-500 अरब रुपया त अलाए कंहिंजे पेट में विधा, छा हिन जा पेट भरबा या कोन भरबा? इन ते साईं रोशनी जा महिरबानी। जी साईं बिल्कुलु। फ़कीर खान मोहन निज़ामानी जोलमा जी निज़ामानी साहब छा चवणु चाहींदा? अस्सलाम वालेकुम सर। जी वालेकुम सलाम सर पहिरीं त साईं ख़ालिद साहब खे ॾाढो एप्रिशिएट कंदुसि। साईं जेको आहे ॾाढो बहितरीनु जेको आहे सो मौज़ू खणी वेठो आहे वर्ल्ड लेवल ते। जेको हींअर हले पियो दुनिया जी, जेका हींअर अमेरिका, पाकिस्तान ऐं इंडिया, असांजो अफ़गानिस्तान ऐं पंहिंजो इसराइल, अच्छा इन जे विच में रशिया किथे हींअर वञी बीहंदो? रशिया जेको आहे, रशिया जो मक़ाम छा हूंदो? इहो हिकिड़ो नंढिड़ो सुवालु आहे मुंहिंजो। आई मीन रूस। ठीक जतई साहब जेके ॻाल्हि कई सब्सिडी वारी से, ऐं त इन राय जे हक़ में आहे जेको तव्हां चओ था, पर हाणे ईअं बि अरहा न आहे, कंहिंखे मिले त सुठी ॻाल्हि आहे, पर उहो ई ॻाल्हि आहे त असांखे सिलेक्टिव थियणु बदिरां जनरलाइज़ करणु खपे। अगरि असां वटि रिसोर्सिस आहिनि, लेकिन बहरहाल सरकार जी पॉलिसी हुजनि थियूं। माण्हू ज़ुल्म थिए थो, हाणे साईं असांखे पहिरियों दफ़ो थियो आहे न आख़िरी दफ़ो थियो आहे। सिर्फ़ु इहो आहे त हिननि शयुनि खे ॿिन्ही पासनि खे डिस्कस करणु खपे त आख़िर ही शयूं थियनि छो थियूं। यस एग्जैक्टली। ऐं ही छा पाण जे पोयां छा हुजे थो, पोयां कहाणी छा हली रही हुजे थी, उहो आम माण्हू खे कॾहिं बि ख़बर न पवंदी आहे। पोइ कॾहिं को किताब, हाणे त किताब लिखण जा फैशन बि हलाया विया आहिनि, न त पोइ किताबनि में वञी मिलबो, अड़े अच्छा हू वाक़ियो इन करे थियो जो पोयां ही कहाणी हली रही। हाणे उहो बि नथा, हाणे त उहो बि रास माण्हू पाण सां गॾु खणी हलियो वञनि था। साईं सर हाणे रशिया जो रोल, रशिया जो फ़िलहाल त किथे डायरेक्ट रोल त किथे नथो क्रिएट थिए, पर होपफुली मिडल ईस्ट जी सिचुएशन नॉर्मलाइज़ थियण खां पोइ यूक्रेन वरी फोकस में त ईंदो। ऐं यूक्रेन जो त किथे मूं पढ़ियो पिए त हू चवनि था त जेको तव्हां फ़लस्तीन लाइ, गज़ा लाइ फ़ैसिलो ट्रम्प साहब कयो आहे त भई सॼो वापसि हुननि खे मिली वियो, ईअं सॼो यूक्रेन असांखे वठी ॾियो ऐं ठापुर करायो रशिया सां, पर रशिया सॼो यूक्रेन वापसि कंदो कोन। ऐं रशिया जो मामिलो आहे हाणे चाइना सां ॻंढियल आहे, उहो हाणे हिकिड़ो ब्लॉक आहे। त दुनिया त सही तेज़ी सां, हाणे त अजीब ॻाल्हियूं ट्रम्प करे थो, वरी चए थो त 100% आउं टैरिफ हणी छॾींदुसि चाइना ते। वापसि चाइना में हणी छॾियसि? न अञा त हुन हया कोन्हनि। चाइना हणी छॾियसि हिक ॿिए जे मथां हणी? न उहो त 30% चाइना हया, 10% अमेरिका हया, 10% चाइना हया। हाणे हिन चयो त 100% हणंदसि। पोइ वरी चए थो ख़ुदि चाइना जी बहितरी में, अलाए छा थो चए ट्रम्प साहिबु, हुनखे ख़ुदा ख़बर कीअं हलंदो, अञा 3 साल अथसि। तो जॾहिं कुझु न हूंदुसि करण लाइ पोइ छा कंदो? अहिड़ो माण्हू त पोइ कुझु न कुझु कढी वठंदो, कुझु न कुझु ॿियो ठाहे वठंदो करण लाइ, न त पंहिंजे शहरनि में फ़ौज गिड़ाए छॾींदो। एग्ज़ैक्टली। यानी अमेरिकन पब्लिक हैरान आहे त हुननि जी फ़ौज जेको आहे रोडनि ते पुलिस वारो कमु पई करे। यस
इहो को थर्ड वर्ल्ड कंट्री में त कोई अजीब ॻाल्हि न आहे, लेकिन अमेरिका में उनजा मरीन्स लथल आहिनि जेको चवनि था तव्हां इलीगल आहियो, फ़िलहाल त ॿधी खणी वञनि था। त हुते त सही ॿधण खां पहिरीं हुनखे यू हैव राइट रिमेन साइलेंट फलाण तूं जेको चवंदे तुंहिंजे ख़िलाफ़ु इस्तेमालु थी पूरा हुनखे हुकूक ॿुधाए वञनि था, हिते अचनि पिया। जी हाँ। सो रशिया जो सही इहे यूक्रेन आउं सम्झां थो इशू वरी, लेकिन अञा मिडल ईस्ट में कई कहाणियूं अञा निकिरणियूं आहिनि, कई ॻाल्हियूं अञा थियणियूं आहिनि। हीअ सिर्फ़ु वक़्तु टिपे पोइ अञा ॻाल्हि अॻिते वधंदी। ऐं बकौल बिलावल भुटो ज़रदारी त इसराइल पंहिंजी ॻाल्हि ते बीहे, हा पर न बीहंदो त आई थिंक के हाणे इज़राइल वटि कुझु रहियो कोन्हे। आई थिंक ही हैज़ लॉस्ट इट। पर ॾिसूं